नाज़रीन, हैदराबाद में एशिया के अज़ीम हारी अगवान बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जे 52 वरसी मल्हाई वई। संदसि ख़ानदान ऐं ॿियनि अगवाननि कामरेड हैदर बख्श जतोई जी मज़ार ते हाज़िरी भरे खेसि भेटा पेश कई। हुन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकी जी ही रिपोर्ट। अॼु बाबा सिंध हैदर बख्श जतोई साहिब जी 52 वर्सी आहे, जंहिंमें सिंध हारी कमेटी ऐं बाबा सिंध जे ख़ानदान बाबा सिंध जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े बाबा सिंध खे भेटा ॾिनी आहे। उन भेटा ते इहो अज़म कयो आहे त असां बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी नक्शे क़दम ते हलंदे सिंध ऐं सिंध धरती ते रहंदड़ हर उन इंसान जी ख़िदमत करणु चाहियूं था जेको इंसान खे ख़ुदा ख़लकियो आहे। जेके माण्हुनि जा वोट वठी असेंबलियुनि में पहुची ऐं पाणी जो एॾो वॾो इशू पियो हले, उन ते ख़ामोश वेठा तमाशाई वेठी पंहिंजा ढिढ भरनि ऐं पंहिंजे इक़्तिदार जे लाइ लांग मार्च कनि था, पर ग़रीब जे ॿार जी बुख हिननि खे नज़र नथी अचे। जेके सॼी सिंध में ग़रीब जो ॿारु बुख पियो मरे, उते उन्हनि खे लांग मार्च नज़र कोन थो अचे ऐं उहो लांग मार्च हिननि पंहिंजे इक़्तिदार हासिल करण लाइ हज़ारे ग़रीबनि खे यरगमाल बणाए उन लांग मार्च में शरीक था कनि सरकारी माण्हू। बाबा सिंध जहिड़ो अकुल ऐं बाबा सिंध जहिड़ी जिदोजहद न कंहिं कई आहे न कोई कंदो। इन जो नतीजे ते मां पहुतो आहियां। मां 40 साल सिंध हारी कमेटी में हलियो आहियां त मूं हर लीडर सां गॾु रहियो आहियां ऐं हर माण्हू सां गॾु रहियो आहियां, पर सिंध अॼु बि ॾुखे में ॾुखी पियो थिए, कॾहिं सुख जो साह न वरितो आहे। कामरेड हैदर बख्श जतोई जी 52 वर्सी आहे। इन मौक़े ते असां बाबा सिंध जी फैमिली ऐं सिंध हारी कमेटी ऐं असां उन जा चाहींदड़ उन जे फ़लसफ़े ऐं नज़रे खे मञींदड़ सभु अॼु उनखे भेटा ॾियण लाइ हिते गॾु थिया आहियूं। ऐं कामरेड हैदर बख्श जतोई सिंध जे तारीख़ जो, बल्कि हिन सॼे ख़िते बरसगीर इंडो पाक जे तारीख़ जो हिकिड़ो वॾो नाउ आहे। हुन जी जदोजहद लाज़वाल जदोजहद आहे ऐं हुन ख़ासि तौर ते सिंध ऐं ख़ासि तौर ते सिंध जे मज़लूम माण्हुनि ऐं उन में बि सभ खां वधीक मज़लूम माण्हुनि हारनि जे हक़नि जी जदोजहद कई। हुन न सिर्फ़ु जदोजहद कई, पर सिंध जो वाहिद अज़ीम हारी अॻवान हो, पुरहत अॻवान हो, जंहिं ग़रीब हारनि खे ज़मीनूं वठी ॾिनियूं, बेज़मीन हारनि खे ज़मीनूं वठी ॾिनियूं, उन्हनि जे ज़मीनुनि ते पाणी जे लाइ कैनाल कढराया। मां जूनियर दादन खान जतोई इते बाबा सिंध हैदर बख्श जतोई जे बरसे में इहो वचन ॾियण थो चाहे, असीं ग़रीबनि जो जदोजहद ऐं मदद कंदा। सिंध जी अवाम सां इहो पंहिंजो वाइदो कयूं था त हारियुनि ऐं नारियुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, पर हिते जा जेके हुक्मरान आहिनि गूंगा ऐं ॿोड़ा ऐं करप्शन जा माहिर इदारा असांजा जेके आहिनि उहे करप्शन जा माहिर एसि ताईं इवन मां चवां थो कॾहिं कॾहिं शक जा बुनियाद पवनि था। मां चवां थो त हिकिड़ो कारो कोट कानून जेको आहे असांखे उहो नथो अॻिते वधणु ॾिए ऐं ॿियो नंबर जेको अमेरिका जो कोट कारो पातल आहे उहो असांखे अॻिते वधणु नथा ॾियनि। ऐं मां चवां थो त सिंध छा, पर हीउ मुल्क जेको आहे सो यरगमाल आहे ऐं वाक़ई ॻाल्हि सही थी लॻे त हीउ अमेरिका जे हथ में आहे।